नाज़रीन ॻाढ़ो मां असांजे नुमाइंदे हैदर जोगी जी रिपोर्ट मूजिबि कुछ ॾींहं अॻु घोड़ाबारी थाणे जी हद ओठा मोरी लॻ सुज़ुकी ड्राइवर राइब ख़ासकेली खां कयल फुर ऐं वेशाणी तशद्दुद जो घोड़ाबारी पुलिस पारां को बि नोटिस न वठण ख़िलाफ़ ड्राइवर राइब ख़ासकेली जे भाउ लुकमान ख़ासकेली, वॾेरो ख़ासकेली, हारून ख़ासकेली ऐं ॿियनि वारसनि इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब केटी बंदर 8 ॻाढ़ो अॻियां सख़्त एहतिजाज करे धरणो हयो। हुननि चयो त घोड़ाबारी पुलिस अञा ताईं चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। DIG हैदराबाद SSP ठट्टो फौरी नोटिस वठी इंसाफ़ कनि। किराए ते घोड़ाबारी जी हद मंझि उते नामालूम नव माण्हू उनखे मारे छॾे करे फरार थी विया आहिनि। SI साहब घोड़ाबारी साहब वियासीं 10 चकर ॾींहं में त हाणे साफ़ सुथरो पिया जे टाइम जो साफ़ सुथरो पिया आहे। उहो ज़ेर इलाज अस्पताल में पिया, हुन ते 20 ॾींहं थिया आहिनि, को बि रद्द अमल कोन थियो आहे। आजी साहब से असांजी इहा अपील आहे त असां इंसाफ़ थिए। टे ॼणा था गाड़े शहर मां खणी विया, सो विया घोड़ाबारी में, उते 6 चोर लुका पिया हुआ त हुनखे मारे कुटे गाॾी खणण वारा गाॾी हुन कोन ॾिनी, हुन ॾाड़ू ॿाड़ू तोड़े छॾियो आहे। उहो सिविल अस्पताल में दाख़िल आहे। हाणे असीं अर्ज़ु था कयूं ठट्टो SP खे, IG सिंध खे, जेको असां इंसाफ़ करे असां IG सिंध खे गुज़ारिश करियूं था त असांखे SP साहब खे चऊं था त असांखे इंसाफ़ खपे। असां वॾो ज़ुल्म थियो असां सां ज़ुल्म थियो आहे न।